खिप्रो जे किरिया कॉलोनी जे रहवासी पोरित रायचंद जोगी जी न्याणी शमा जोगी मोटरसाइकिल हलाए न रुगो पंहिंजे पुट खे स्कूल छॾण तोड़े खणण वञे थी, पर बीमार माउ पीउ समेत शहर जे बेसहारा माण्हुनि लाइ उत्साह जो ज़रियो बणियल आहे। रायचंद जोगी जी धीउ आहियां, मुंहिंजो पीउ तोरियूं ठाहींदो आहे। पोइ मां हिकिड़ी सोशल वर्कर आहियां। सामान वामान वठण लाइ मां निकिरी ईंदी आहियां घर खां। माण्हू अजीब ॾिसंदा आहिनि त हिकिड़ी माई गाॾी हलाए पई, छो हलाए पई? माई खे हथ पैर कोन आहिनि छा? माई गाॾी कोन थी हलाए सघे छा? पोइ अहिड़े अजीब क़िस्म सां माण्हू ॾिसंदा आहिनि। हिन भेण खे सलाम था कयूं त हिन जेका मर्दनि जे माहौल में रही करे ही जेको मोटरसाइकिल हलाए थी, मोटरसाइकिल हलाए थी, सब सुख है, वॾो सुख है। असां में खणी जाते बीमारी सीमारी असां डॉक्टर बीजा में नाखे थी तेरे जाते असां सहूलियत है। असां गरीबन के भाजी आणे दे, असां बीमार माण्हुनि खे गोरियूं बोरियूं आणे दे। पोरित रायचंद जोगी जी थी शमा जोगी जो चवण त उनजो मोटरसाइकिल सिखण जो मक़सदु पंहिंजे पुट खे स्कूल छॾण ऐं खणी अचण सां गॾु बेसहारा औरतुनि पारां कयल फोन ते उन्हनि जी रसी मदद करण आहे। उन चयो त उनजो ख्वाबु आहे त उनजो पुटु लिखी पढ़ी को वॾो मुक़ाम माणे। कैमरामैन मावजी कुमारी फरहान कुंबर सां गॾु राजा रशीद कुंबर, सिंध टीवी न्यूज़, खिप्रो।